भाउ रफ़ीक, तूं कल्ह खां वठी परेशान लॻो पियो आहीं। कल्ह यूनिवर्सिटी वारी बस तां तोखे लहंदो ॾिठो हुयो, परेशान हुए, विगाणो विगाणो उदास हुए। छो? ख़ैर त आहे न? घणी देर थी वई स्टॉप ते मूंखे, जॾहिं आई यूनिवर्सिटी जी बस। जल्दी में जॾहिं मथे चढ़ियुमि, मूंखे दोस्तनि ॾिनो ॾस। मां बि थी वियुमि बेवस, जॾहिं अख पई उन सुहिणीअ ते। यूनिवर्सिटी वारी बस ते चढ़ियुमि, साम्हूं सीट ते वेठल सुहिणी ॾिठमि। चई ऐसे न देखो तुम, क्योंकि परदेसी हैं हम। अल्लाह। यूनिवर्सिटी वारी पॉइंट ते चढ़ियुमि, साम्हूं सीट ते वेठल सुहिणी ॾिठमि। चई ऐसे न देखो तुम, क्योंकि परदेसी हैं हम। बेहवाल का ॻाल्हि ॿोल थी या को नालो बालो पुछईसि? मूं हुनखे चयो तेरा नाम है क्या? चई नाम से तेरा काम है क्या? मूं हुनखे चयो तेरा नाम है क्या? चई नाम से तेरा काम है क्या? मूं हुनखे चयो कुछ बात करो, चई बातें ना मेरे साथ करो। मुझे गुस्सा दिलाते हो तुम, क्योंकि परदेसी हैं हम। पोइ तोसां गॾु जेके यार हुया यूनिवर्सिटी में, पोइ उहे उन्हनि छा कयो? कुझु कयो? सब दोस्त मुझा परेशान होया, छो त होश उॾामी विया मुंहुं जा हुया। मूं हुनखे चयो कहाँ रहती हो? चई बैठ उधर तंग करते हो, क्यों घूर रहे हो तुम, क्योंकि परदेसी हैं हम। पोइ भला अॻिते ॻाल्हि वधाई या को सिलसिलो थियो या न? मजबूर थी महरम पंहिंजी सीट छॾियमि, स्टॉप पंहिंजे ते जो लहिणो हुयुमि। ॻाल्हि डिघी न कर, आख़िर ॻाल्हि खे खुटाए। छा थियो? तूं परेशान छा ते थियो आहीं? मजबूर थी महरम पंहिंजी सीट छॾियमि, स्टॉप पंहिंजे ते जो लहिणो हुयुमि। मूं हुन खां जॾहिं मोकिलाणी कई, हुन मुर्की ॾिनो बाय बाय। चई मिलने की न करना सनम, क्योंकि परदेसी हैं हम। हेॾे मोड़ हेॾे कर। तव्हां हे इश्क करण वेंदा हो या पढ़ण वेंदा हो यूनिवर्सिटी में?